दोस्तों हक़ मौजूद अस्सलाम वालेकुम नमस्ते। उम्मीद आहे तव्हां सभु दोस्त ठीक ठाक हूंदा, मौजूद मस्तनि में हूंदा। अॼु सोचियोसीं अव्हां सां गुफ़्तगू कजे, अव्हां सां कचहरी कजे। राति जी ख़ामोशी ऐं अकेलाइप जेका आहे उहा इंसान खे ॾाढो जेको आहे पेचीदा बणायो छॾे। शाह लतीफ़ चयो आहे त कंधीअ उभियूं केतिरियूं साहड़ साहड़ कन, कंधीअ उभियूं केतिरियूं साहड़ साहड़ कन, किनी सांगो साह जो के घोरियस कयो घड़न, साहड़ संदो तिन गाघाए घड़न जे। वाकई जिन माण्हुनि वटि ख़ौफ़ न हूंदो आहे, डपु न हूंदो आहे, उहे इंसान जेके आहिनि पंहिंजे किरदार में, उहे इंसान पंहिंजे ज़िंदगी में बामक़सद हूंदा आहिनि। उन्हनि जो मक़सदु मथां हूंदो आहे, उन्हनि जो मक़सदु अज़ीम हूंदो आहे। शाह लतीफ़ खां पोइ जेकॾहिं असीं अयाज़ खे खणूं त अयाज़ पंहिंजी पूरी ज़िंदगी में जेका हुन शाइरी कई, जेका हुन जी तख़लीक़ हुई, जेको हुन जो तख़लीक़ी सफ़र हुयो, उहो ॾाढो हिकिड़ो असांजे लाइ तमामु वॾो मिसाल हुयो। जंहिं पंहिंजे तजुर्बे मां सिखियो, पंहिंजे मुताले मां सिखियो, पंहिंजे मुशाहिदे मां सिखियो, उन जी तख़लीक़ी सलाहियत जेका हुई उहा अॼु बि सिंध जे लाइ हिकिड़ो वॾो उत्साह आहे, असां सभिनी जे लाइ हिकिड़ो वॾो उत्साह आहे। अयाज़ लिखियो हुयो त बेमौत मुआतो लाइ कुठा इंसान हज़ारे मान रुगो, हिन दुनिया में देस हुआ नादान हज़ारे मान रुगो, अक्सारी रात न झपकी आ ऐं शबनम शबनम टपकी आ, जे भूई घुरे थी बखुते ज़िंदान हज़ारे मान रुगो। तूं चओ न कुछां, तूं चओ न लुछां, पर तोखां हिकिड़ी ॻाल्हि पुछां, तूं कंहिं कंहिं खे ख़ामोश कंदे ऐलान हज़ारे मान रुगो। ही दौर अयाज़ गुज़रणो आ ऐं पंहिंजो वारो वरणो आ, को ॿार न नेठि त ॿरणो आ, इम्कान हज़ारे मान रुगो। ही देश ऐं पंहिंजे वतन सां, पंहिंजे समाज सां, पंहिंजे माण्हुनि सां मोहबत हुई, उन्हनि सां प्यार हुयो, उन्हनि सां पंहिंजाइप हुई। पंहिंजे समाज खां कटिजी करे को बि तख़लीकार जेको आहे उहा सघ हासिल नथो करे सघे। को बि तख़लीकार पंहिंजी ज़िंदगीअ में जेसि ताईं हू पंहिंजे समाज सां वाबस्ता न आहे, जेसि ताईं हू पंहिंजे समाज जे दर्द खे लिखणु नथो ॼाणे, जेसि ताईं हू पंहिंजे समाज जी दर्द खे, तकलीफ़ुनि खे ऐं उन जी मसइलनि खे अॻियां नथो रखे, त उन तख़लीकार जी जेका उहा तख़लीक़ आहे उन जी उमिरि तमामु थोरी आहे। असां वटि शुरू खां वठी करे शाइरी सां, तख़लीक़ सां, अदब सां ऐं अदब में मुख़्तलिफ़ जेके मौज़ू आहिनि उन्हनि सां जेकी मसइला दरपेश अचनि था, उन में बुनियादी मसइलो ही बि आहे त असां पंहिंजी तख़लीक़ में जेके मौज़ू खणूं था, उहे मौज़ू जेके आहिनि उहे हिकिड़े दौर सां त उहे ठहिकी बीहनि था, हिकिड़े दौर सां त उन्हनि जी अहमियत हुजे थी, ऐं हिकिड़े दौर सां त उहे शाइर खे अॻियां खणी हलनि था। पर उहे मौज़ू जिन जी उमिरि तमामु थोरी आहे, त उन जो असरु जेको आहे उहो बि ज़ाहिर आहे उन शाइर जे पंहिंजो तख़लीक़ी मयार सां गॾु जेको आहे उहो साम्हूं अचिणो आहे। तंहिंजे करे उहा तख़लीक़ एॾी उमिरि नथी करे सघे जेका वाक़ियाती तख़लीक़ हुजे, ऐं जेका जंहिं तख़लीक़ में ॿिनि टिनि ॻाल्हियुनि खे साम्हूं न रखियो वियो हुजे। मिसाल तौरु जेकॾहिं असीं शाइरी करियूं था ऐं शाइरी जे हवाले सां असां उन समूरनि पैमाननि खां वाक़ुफ़ु न आहियूं, या उहे जेके समूरा पासा जेके हिकु तख़लीकार जे लाइ इंतिहाई ज़रूरी आहिनि, उन्हनि ते जेकॾहिं असांजो कमु न थियल आहे, जेकॾहिं असां मुशाहिदाती उन अखि, उन आर्टिस्टिक एप्रोच जा जेकॾहिं असीं पंहिंजो उन मयार खे न सम्झी सघिया आहियूं, त नतीजो इहो निकिरंदो त असां पंहिंजे तख़लीक़ी वर्जा में वेंदासीं। असांजी जेका शाइरी हूंदी उहा एतिरी पुरअसर कोन हूंदी, उनजो असरु हिकिड़े वक़्त ताईं हूंदो ऐं पोइ ख़तमु थी वेंदो।
तंहिंजे करे जेको मौजूदा सिंधी अदब आहे या मौजूदा जेका सिंधी शाइरी आहे उनखे ॿिनि टिनि पासनि खां उन ते कमु करण जी आउं सम्झां थो त ज़रूरत आहे ऐं उन ते संजीदगी सां सोचणो पवंदो। सभु दोस्त जेके सिंधी अदब ते हिन वक़्तु कमु कनि था, सिंधी ॿोली जा इंतिहाई ज़िमेदार जेके आहिनि दोस्त आहिनि, उन्हनि खे इन हवाले सां अॻियां अचिणो पवंदो, सोचणो पवंदो। छो त हर दौर में हिकिड़ा नवां ज़हन जेके आहिनि पैदा थींदा आहिनि ऐं उहे नवां ज़हन पंहिंजे समाज खे ॿोली जे हवाले सां, अदब जे हवाले सां, सियासत जे हवाले सां, समाजियात जे हवाले सां नवां लाड़ा ॾींदा आहिनि ऐं उहे नवां दग ऐं रस्ता ॾींदा आहिनि, नयूं मंज़िलूं जेके आहिनि उहे ॾींदा आहिनि। त सभ खां जेका अहमियत रखंदड़ ॻाल्हि जेका तख़लीक़ में आहे उहा आहे त को बि तख़लीकार पंहिंजे समाज सां केतिरो सचो आहे। पंहिंजे समाज में मौजूदु उहे मौज़ू जेके इंसानी ज़िंदगी सां तालुक़ रखनि था, जेके समाज जी तरक़ी सां ऐं तब्दीली सां ऐं उन जी ओसर सां जेको आहे उहो तालुक़ रखनि था, उन्हनि मौज़ूअनि खे साम्हूं रखण जे बजाए असीं हिकिड़े अहिड़े अदब ॾांहुं वञूं पिया, असीं हिकिड़े अहिड़े लिटरेचर खे पंहिंजो ओन करे वेठा आहियूं जंहिं अदब जो समाजी तब्दीली, जंहिं अदब जो को समाजी कारज मौजूदु कोन आहे। नतीजे तौर असां वटि जेको अदब आहे उन अदब जी बीहक ऐं उन अदब जी जेका स्ट्रक्चरल जेका चेंजिंग आहे उहा एतिरी असराइती साबित कोन पई थिए। इन जे हवाले सां आउं सम्झां पियो त सिंधी अदब ते नए सर कमु करण जी ज़रूरत आहे। खोड़ सारा माण्हू आहिनि जेके हिन वक़्तु कमु बि कनि पिया, पर जेको कमु थियणु खपे हा उहो नथो थिए। असां वटि उन जो मसइलो जेको आहे, जेको असांजे साम्हूं अचे थो, उहो ॿिनि रूपनि में अचे थो। त असां ट्रेंड में यकीन रखण वारा माण्हू आहियूं। ख़ासि करे सिंध में जेको अदब आहे उहो ट्रेंड जो शिकार थी वियो आहे। मिसाल तौर जेकॾहिं असीं ॾिसूं था त उर्दू अदब में हिकिड़े मख़सूस डिक्शन या हिकिड़े मख़सूस असलूब या हिकिड़े मख़सूस ज़ाविये खे जेकॾहिं हू फॉलो कनि था, त जेको असांजो जेको हितां जो ज़हन आहे, जेको कचो ज़हन आहे अदब में, जिन जो तजुर्बो तमामु घटि आहे, उन्हनि अदब खे उमिरि तमामु घटि ॾिनी आहे, नतीजे तौर हू उन जे पुठियां लॻी था पवनि। यानी हीअं चइजे त हू तमामु थोरे वक़्त में का बि शइ जेकॾहिं हू पढ़नि था त उन्हनि जो असरु खणनि था ऐं उहो असरु खणण खां पोइ पंहिंजी तख़लीक़ में उनखे शामिलु करे छॾीनि। त मुंहिंजो ख़्यालु आहे त सिंधी अदब खे ऐं सिंधी अदब में ख़ासि करे जेके पंहिंजो तख़लीक़ी जेके पासा आहिनि, अदब जा जेके तख़लीक़ी मयार आहिनि, उन्हनि ते कमु करण जी तमामु घणी ज़रूरत आहे। हिकिड़ो नुक़्तो हिते आउं ज़रूरु डिस्कस कंदुसि। जेके बि शाइर दोस्त जेको आहे ॿुधनि था, उन्हनि दोस्तनि खे आउं अर्ज़ु रखंदुसि त पंहिंजो मॉडर्निज़म खां बाद में हिकिड़ी तहरीक जेका सॼी दुनिया में उभरी आई, उन जो अदब ते तमामु घणो असरु नज़र अचे पियो। हिन वक़्तु बि उन जो असरु आहे ऐं ईंदड़ काफ़ी सालनि ताईं उन जो असरु हूंदो जेकॾहिं असां वटि जेको असांजो अदीब आहे, जेको असांजो दानिश्वर आहे, जेको असांजो शाइर आहे, जेको तख़लीकार आहे, जेकॾहिं हू उन ॻाल्हि खे न सम्झंदो त नतीजे तौर असां जेको तख़लीक़ी अदब आहे, जेको मयारी अदब आहे, उन खां परे थी वेंदासीं। त असां वटि ॿ शयूं जेके आहिनि, ॿ ॻाल्हियूं डिस्कस थींदियूं रहियूं आहिनि, बहस हेठि ईंदी रहियूं आहिनि। उन में सभ खां बुनियादी जेका ॻाल्हि आहे उहा हीअ आहे त छा अदब जो बि को समाजी कार्य थींदो आहे। अवां सां आउं दिली हिकिड़ी ॻाल्हि करियां त असां वटि बिल्कुलु हिकिड़ा संजीदह माण्हू जिन जो अदब ते कमु आहे, जेके अदब खे वक़्तु ॾियनि था, जेके अदब जा उहे रस्ता सम्झनि था ऐं जेके अदब खे मुख़्तलिफ़ ज़ावियनि खां परखिन था, उहे माण्हू ॿिनि टिनि ॻाल्हियुनि जिन में विछड़ी पिया आहिनि, उन्हनि ते आउं घटि में घटि ज़ाती तौर ते हैरान आहियां त उहे माण्हू उन पंहिंजो धुबण में छो फासी पिया आहिनि त अदब जो को बि समाजी कारज कोन्हे को। कंहिं बि दोस्त जो मिसाल तौर हिते असीं नालो पंहिंजो बजाए नालो खणूं त कहिड़े कहिड़े दोस्त उन ते कहिड़ो कमु कयो आहे, पर तव्हांखे हिन वक़्तु सिंध में
80% जेका या 90% जेको लिटरेचर आहे, जेको अदब आहे, उन में जेको हल्को आहे, उहो तव्हांखे पंहिंजो इन ख़्याल जो मिलंदो त उहे जंहिं ॻाल्हि में यकीन रखनि था त बाबा अदब जो को बि समाजी कारज कोन्हे को, नौजवाननि खे इहे ॻाल्हियूं सेखारनि था, सम्झाइनि था, ऐं पोइ वरी उन्हनि खां लिटरेचर में हू डिमांड कनि था त तव्हां तरक़ी पसंदि लिटरेचर लिखो, तव्हां पंहिंजो हिकिड़ो तब्दील थींदड़ जेका दुनिया आहे उन सां गॾु हलो। हाणे इन ॿिन्ही ॻाल्हियुनि में हिकिड़ो वाज़े तज़ाद मौजूदु आहे। उहो तज़ाद हीअ आहे त हिकिड़े पासे तव्हां उन साॻे शाइर खे सेखारियो था त समाज जो जेको आहे ताल्लुक लिटरेचर सां न आहे, माना समाजी कारज जेको आहे उहो को बि कोन्हे को लिटरेचर जो, अदब जो। अदब तब्दीली कोन थो आणे, अदब इनकलाब कोन थो आणे, अदब जेको आहे उहो समाजनि खे अॻियां नथो खणी हले, ऐं इंसानी शऊर जी तरक़ी में उहो किरदारु अदा नथो करे। पर मुंहिंजो ख़्यालु आहे त दुनिया जा जेके बि वॾा इनकलाब हुया उन्हनि में तरक़ी पसंदि जेको लिटरेचर हुयो उनजो तमामु वॾो किरदारु रहियो। उन ई किरदार जे करे दुनिया में तमामु वॾा इनकलाब जेके आहिनि बर्पा थिया। मिसाल तौर यूनानियुनि जे ज़माने खे जेकॾहिं तव्हां वठो त उते जेके बि उहे दानिश्वर तबिको हुयो, दानिश्वर जेको लॾो हुयो उन दौर जो, सॉक्रेटिस हुयो, थैलस हुयो, एनेक्सिमाइंडर हुयो, डेमोक्रेटस हुयो, जेके बि हुया, पंहिंजो अफलातून हुयो, अरस्तू हुयो, उन्हनि सभिनी जो उन सोसाइटी में, उन समाज में, पंहिंजे आस पास जे माहौल में हिकिड़ो वॾो किरदारु हुयो। उन्हनि पंहिंजी ज़िंदगी ऐं पंहिंजो लफ़्ज़ जेको हुयो उहो पंहिंजी जेका पूरी मुकमल ॿोली जेका हुई उहा पंहिंजे समाज खे ट्रिब्यूट कई। उन्हनि पंहिंजे समाज खे सम्झो, उन्हनि सवाल उथारिया, उन्हनि फितरत खे सम्झो, उन्हनि साइंस खे सम्झो, उन्हनि तब्दील थींदड़ दुनिया जी घुर्जुनि खे सम्झो, ज़रूरतुनि खे सम्झो। हिकिड़ो पासो इहो आहे त अदब जो को बि समाजी कारज कोन्हे को। उन ते ॿियो जेको नुक़्तो उथारियो अथनि, हिन खे जेकॾहिं आउं ॻाल्हि खे थोरो अञा वधायां त मिसाल तौरु फ्रेंच रेवोल्यूशन में तमामु वॾो किरदारु हुयो, रूसो जो तमामु वॾो किरदारु हो, जंहिं सोशल कॉन्ट्रैक्ट समाजी मुआदे जहिड़ो किताबु लिखियो, या उन ई दौर में डिड्रोट जो तमामु वॾो किरदारु हुयो, या उन ई दौर में तव्हां वटि वाल्टियर जो जेको हुयो, वोल्टायर जो तमामु वॾो किरदारु हुयो। त हिननि अदबी माण्हुनि, हिननि पंहिंजे दौर में उन दौर जी ज़रूरत मुताबिक़ तमामु वॾो किरदारु अदा कयो। त असांखे हाणे इन ॻाल्हि जी ज़रूरत खे सम्झणो पवंदो। असीं सम्झूं था त तख़लीक़ लिखण वक़्तु असां सिर्फ़ु पंहिंजे मन जी जेका आहे तनाई दूरि करण जे लाइ, पंहिंजो टेस्ट जेको आहे उहो साम्हूं रखण जे लाइ, या पंहिंजे ख़्यालनि ऐं पंहिंजनि सोचुनि ऐं पंहिंजनि अहसासनि ऐं जज़्बातनि खे इनफ़रादी तौर ते साम्हूं रखण जे लाइ जेकॾहिं असां तख़लीक़ जोड़ियूं था ऐं असां अदब में आहियूं, त पोइ मुंहिंजो ख़्यालु आहे त असांजी उमिरि तमामु नंढी आहे। असांजी उमिरि जेका आहे शाइरी में तमामु थोरे वक़्त ताईं हलणी आहे। पर जेको हिकिड़ो तख़लीकार जंहिंमें इहा पूरी सघ आहे ऐं हू इन ॻाल्हि में यकीन रखे थो त मूंखे पंहिंजे समाज खे, पंहिंजी ॿोलीअ खे ऐं पंहिंजी फ़िक्री जेका बीहक आहे समाज जी उनखे अॻियां खणी हलणो आहे, त उन जी सोच में बिल्कुलु हिकिड़ो वाज़े फ़र्क़ु तव्हांखे महसूसु थींदो ऐं नज़र ईंदो। त हू पंहिंजी ॿोली खे इंतिहाई ज़िमेदारी सां पेश कंदो, पंहिंजी शाइरी खे, पंहिंजे अदब खे, इवन एतिरे क़दुरु जेकॾहिं उहो सियासी अदब ई छो न हुजे, उन में बि हुनजो हिकिड़ो जजो किरदारु हुजे थो। जेका हीअ असांजी अदब खां लातालकी आहे, इन बुनियाद ते त बाबा असीं सिर्फ़ु पंहिंजी इनफ़रादी जेका सोच आहे, जेका इनफ़रादी जेको अहसासु आहे, इनफ़रादियत जेका आहे उनखे ई साम्हूं रखिणो आहे, त पोइ लिटरेचर खां तव्हां इहा डिमांड नथा करे सघो त उहो तरक़ी पसंदि हुजे, या उहो अहिड़ी छाप छॾींदड़ हुजे, या उहो अॻियां तव्हांखे वठी हलंदड़ हुजे। त अहिड़ी डिमांड पोइ तव्हां लिटरेचर खां नथा करे सघो। न ई उहो लिटरेचर जेको आहे उहो पंहिंजे दौर सां जेका उहा लेवल जेका हूंदी आहे, उहा जेका
अदब जी घुर्ज हूंदी आहे उहा पूरी न करे सघंदो। छो त उहो अदब जेको सिर्फ़ु हिकिड़े फ़र्द जी ज़ात ताईं महदूद आहे, हू पंहिंजे क्रिएटिव लस्ट खे साम्हूं रखे थो ऐं उन ई मयार खे साम्हूं रखी हू अदब सर्जे थो, त नतीजे तौरु हुन जी तख़लीक़ हिकिड़े मख़सूस हल्के ताईं त रहे थी, उनजो असर बि रहे थो, उहा पढ़ी बि वञे थी, उनखे गुनगुनायो बि वञे थो। पर जहिड़े तरीक़े सां जंहिं लिटरेचर जी समाज खे ज़रूरत हूंदी आहे, जंहिं अदब जी समाज जी तरक़ीअ खे ज़रूरत हूंदी आहे, इनकलाबनि खे ज़रूरत हूंदी आहे, ऐं उन्हनि समाजनि में हलचल पैदा करण जे लाइ जेको अदब सर्जो वेंदो आहे, उहो अदब असां वटि तख़लीकार कॾहिं बि सर्जे न सघंदो। नंबर ॿी ॻाल्हि जेका आहे उहा हीअ आहे त असां वटि हमेशह इहो सवाल रहियो आहे त छा जेको अदब आहे उनजो बि को नज़रियो थींदो आहे। लिटरेचर जी अहमियत खे जेकॾहिं साम्हूं रखूं या लिटरेचर जेको सॼी दुनिया में रहियो आहे, यूरोप में कलीसा जे ज़माने खां पोइ जेका पंहिंजो रेनेसांस या रिफॉर्मेशन आई, जेको इनलाइटमेंट जो जेको ज़मानो आयो, उन में जेका तब्दीली आई, त यूरोप खे मुकमल तौर ते उन लहर जेका हुई उहा अदब जी, साइंस जी, समाजियात जी ऐं जेके मुख़्तलिफ़ उलूम उते वर्क करण लॻा, कमु करण लॻा, उन्हनि तमामु वॾी तब्दीली आंदी। तंहिंजे करे असां इंतिहाई ज़िम्मेवार माण्हू आहियूं पंहिंजी ॿोली ॾांहुं, पंहिंजे अदब ॾांहुं ऐं पंहिंजी तख़लीक़ी मयारनि ॾांहुं असीं बिल्कुलु जवाबदार आहियूं। जेकॾहिं असां जवाबदार न थींदासीं त नतीजे तौरु जेको साम्हूं असांजे जेको साम्हूं समाज ईंदो, जंहिं समाज जूं घुर्जूं एतिरियूं त पेचीदा हूंदियूं, एतिरियूं ॾुखियूं हूंदियूं, जो उन वक़्तु असां पंहिंजी ॿोलीअ जो शायदि इस्तेमालु करण बि छॾे ॾींदासीं। तंहिंजे करे कंहिं दौर में नारायण शाह में लिखियो हो त मिठी आहे कोयल जी कूकू मिठी आहे, मिठी आहे सच का बहारनि जी ॿोली, ख़िज़ा हार ओरे त कंहिं साण ओरे, सभई हुआ सिख्या जो बहारुनि जी ॿोली, निगाहुनि अदाउनि इशारनि जी ॿोली। अला ईअं मां हो ही ख़दशो जेको नारायण शाह बि ज़ाहिर कयो। तंहिंजे करे आऊं बार बार ज़िम्मेवारी जो जेको लफ़्ज़ इस्तेमालु कयां थो त असांजो रवैयो अदब ॾांहुं, असांजो रवैयो शाइरी ॾांहुं, असांजो रवैयो तब्दील थींदड़ दुनिया ॾांहुं जेको हुजणु खपे उहो कीअं हुजणु खपे। त उन जे लाइ जेके ख़दशात आहिनि, उन्हनि चैलेंजिस खे हाणे मुंहुं ॾियण जी ज़रूरत आहे ऐं इन जे लाइ असां सभिनी माण्हुनि खे शऊरी तौर ते तयारु थियणो पवंदो। अला ईअं हो जो किताबनि में पढ़िजे त हुई सिंध ऐं सिंध वारनि जी ॿोली। ही सिटूं जेके आहिनि, इहा हिकिड़ी पंहिंजे दौर जी तमामु वॾी प्रिडिक्शन आहे। ॿोलियूं दुनिया में ख़तमु थियनि थियूं, ॿोलियुनि जो ज़वाल अचे थो पियो ऐं पंहिंजो ॿोलियुनि खे साम्हूं जेॾी महिल रखियो थो वञे, उन्हनि जी उमिरि खे ॾिठो थो वञे, उन्हनि ॿोलियुनि में जेको लिटरेचर आहे उन लिटरेचर जी कुवत ते मदाफ़त खे जेकॾहिं ॾिठो वञे थो, त आउं सम्झां थो त असां वटि बि अहिड़ी ॻाल्हियुनि जी ऐं अहिड़ी तब्दीलीअ जी ज़रूरत आहे। असां वटि जेको अदब सर्जे पियो उहो बिल्कुलु जेको आहे सो आज़ादु हुजण जे बावजूद बि हिकिड़े पैराए ते हले थो, हिकिड़े पैराए में पंधु करे थो। तंहिंजे करे जंहिं बि तख़लीक़ में तव्हांजो पंहिंजो ज़ाती तजुर्बो ऐं गॾियल तौर ते जेको तव्हांजो ख़्यालु आहे, इट इज़ अ वेल्थ ऑफ नेशन्स। जेको आइडिया हूंदो आहे कंहिं बि तख़लीकार जो, उहो बज़ात ख़ुदि उन फ़र्द जी मिल्कियत न हूंदो आहे। उहो आइडिया जेको हुन ख़्यालु जेको सोचियो हुयो, उहो असल में हक़ीक़त में जेकॾहिं ॾिसूं त उहो हिकिड़ी सॼी जी सॼी उन क़ौम ऐं उन समाज जो उहो सरमायो हूंदो आहे। तंहिंजे करे लिटरेचर खे एज़ अ होल ॾिसणु खपे, लिटरेचर खे एज़ अ होल वठणु खपे। ऐं जेकॾहिं असां ईअं कंदासीं त असांजी जेका ईंदड़ जेका टही हूंदी या ईंदड़ जेको असांजो अदब हूंदो या उन अदब जी जेका लिंकेज हूंदी समाज सां, उहा एतिरी पेचीद ऐं एतिरी मुंझाईंदड़ कोन हूंदी जेका हींअर आहे।
हाजी लिखियो आहे त उहा बि अजीब मंतक आहे, अदब बराए ज़िंदगी आहे या अदब बराए अदब, या माण्हू जी इनफरादी फीलिंग्स ते लिखण वारियूं ॻाल्हियूं ई फुज़ूल आहिनि। माण्हू ज़िंदगी जो हिसो आहे, हू समाज जे मजमूई रवैयनि ऐं हालतुनि में जीए थो। यकीनन उन जी तख़लीक़ में हू पाण ई हूंदो। हिन जूं ख़ुशियूं ऐं दर्द समाज जे ढांचे सां सलाड़ियल हूंदा। हाजीअ जी ॻाल्हि बिल्कुलु कंहिं हद ताईं सही बि आहे, दुरुस्त बि आहे। उन सां आऊं बिल्कुलु अग्री करियां थो, मुतफ़िक़ आहियां। अदब जो हिकिड़ो पासो त इंडिविजुअलिज़म ते बेस करे थो, ऐं उहो फ़र्द जा जज़्बात आहिनि, फीलिंग्स आहिनि, हुन जो पंहिंजो पाण ॾांहुं रवैयो आहे, फितरत खे हुन जो जेको फितरत सां लॻा आहे, या हुन जा जेके अहसास जेके हर रोज़ हालतुनि पटांदड़ जेके आहिनि उहे जुड़नि था, ठहनि था, जेके कैफ़ियतूं हुननि जूं जुड़नि थियूं, हू जॾहिं पंहिंजे अॻियां समाज खे ॾिसे थो, त इहो हिकिड़ो पासो आहे हिन जो। ॿियो पासो उहो आहे जंहिंमें तव्हां पंहिंजे समाज तरफ़ ज़िम्मेवार आहियो। पंहिंजे समाज तरफ़ तव्हांजो जेको इनफरादी अमल आहे उहो ई अॻिते हली करे हिकिड़ो इज्तमाही अमल बणिजे थो। तंहिंजे करे फ़र्द जी हैसियत बि तॾहिं जुड़ंदी आहे जॾहिं उन फ़र्द जी हैसियत क़ौम सां सलाड़ियल हूंदी आहे। क़ौम ई आहे जेका हुनखे तारीख़ी जेको मक़ाम ॾींदी आहे, क़ौम ई आहे जेका हुनखे स्पेस ॾींदी आहे। तंहिंजे करे जंहिं ॿोली में लिखो था उन वक़्तु उन ॿोलीअ जो तव्हां इज़हार करण वक़्तु इहो ज़ाहिर पिया करियो त तव्हां हिकिड़े मख़सूस समाज जा माण्हू आहियो। तव्हां उन समाज में रहंदे जिते इंडिविजुअलिज़म यानी कि हिकिड़ी फ़र्द जी हैसियत में जॾहिं आज़ादी जी ऐं पंहिंजे आज़ाद शऊर जी ॻाल्हि करियो था, आज़ाद शऊर जी ज़रूरत ऐं घुर्ज जी ॻाल्हि करियो था, ऐं तव्हां पंहिंजे इनफरादी जज़्बातनि ऐं अहसासनि जी ॻाल्हि करियो था, त उन वक़्तु तव्हांजे साम्हूं जेके ॿ मसइला अचनि था उहे ॿ मसइला ही आहिनि त छा फ़र्द समाज खां कटियल आहे, छा उन समाज जो फ़र्द सां जेको इनफरादी ताल्लुक़ आहे उहो पंहिंजे असल जोहर में इज्तमाही न आहे, छा हू पंहिंजे उन समाज जे तकलीफ़ुनि खां, उन समाज में पैदा थींदड़ हालतुनि खां, उन समाज में जेका उथल पुथल अचे थी उन खां छा हू कटियल आहे? बिल्कुलु न। उहो उन्हनि समूरनि ॻाल्हियुनि सां, उन्हनि समूरनि शयुनि सां सलाड़ियल रहे थो ऐं उन तरफ़ ज़िम्मेदार हुजे थो। असां जॾहिं इंटरनेशनल कैरेक्टर ऑफ लिटरेचर ते जेॾी महिल ॻाल्हाईंदा आहियूं, बैन अल-अक़वामियत जेका अदब में हूंदी आहे, या जेको क्लासिज़म जॾहिं जेको आहे सो को बि लिटरेचर थींदो आहे त उहो क्लासिज़म तॾहिं थींदो आहे जॾहिं उन अदब में हिकिड़ो रूह जेको हूंदो आहे उहो हिकिड़े समाज जो हूंदो आहे, उन जे कल्चर जी जेका उन में क्रिएटिव जेका हिकिड़ी स्किल हूंदी आहे उनजो तमामु वॾो उनजो किरदारु हूंदो आहे। तंहिं करे असां वटि जेको अदब आहे उहो टिनि ज़ावियनि में ॾिठो वञे थो। सभ खां पहिरीं ॻाल्हि जेका बुनियादी आहे उहा हीअ आहे त असां सम्झूं था त अदब जेको आहे जॾहिं उहो शाइरी जे रूप में, उहो कहाणी जे रूप में, या उहो कहिड़ी बि सिन्फ़ जे रूप में जॾहिं साम्हूं अचे थो त उन में पहिरियों ज़ावियो असां माना बिल्कुलु माना ठठ ठांगर सां खणी वेही रहंदा आहियूं ऐं उनखे असां आख़िरी पंहिंजो जेको आहे उहो अदब सां जेको आहे सो माना पंहिंजो तालिक़ सम्झी उनखे अॻियां खणी हलंदा आहियूं। उहो हीअ आहे त असां सम्झूं था त असांजो जेको पंहिंजो इंडिविजुअलिज़म वारो जेको पासो आहे, यानी कि हिकिड़े फ़र्द जी आज़ादी, हिकिड़े फ़र्द जो फ़िकिर, हिकिड़े फ़र्द जी सोच जो दाइरो, उहो सॼे जे सॼे समाज ते जेको आहे पंहिंजी छाप ज़रूरु छॾे थो, पर उहो इंडिविजुअल जेको आहे जॾहिं हिकिड़ी कम्यूनिटी में बदिलजे थो या हिकिड़ी क़ौम में बदिलजे थो त हू हिकिड़ो ज़िम्मेदार फ़र्ज़ु थिए थो। उहो ॿोलीअ तरफ़ हुजे, सियासत तरफ़ हुजे, या नज़रियाती जेका जोड़जक हूंदी आहे कंहिं बि इंसान जी उन तरफ़ हुजे उनजो लाड़ो। त अच्छा, ए बी आरिसर जो बिल्कुलु जेको सुवालु आहे त जिदत छा आहे, उहा कहिड़ी शक्ल में पेश कजे थी। मुंहिंजो ख़्यालु आहे त का बि शइ जेका आलमगीर हूंदी आहे, का बि शइ जेका पंहिंजे
समाज मां या सॼी दुनिया खे नज़र में रखंदे तरक़ी करे अॻियां ईंदी आहे, त उहा उनजी जेका नेगेशन ऑफ नेगेशन आहे, जेका तब्दील थियण वारी जेका हालत आहे, उहा कंहिं बि ज़माने में जिदत ई करार ॾिनी वेंदी आहे। मिसाल तौरु तव्हां ईअं नथा चई सघो त शाह लतीफ़ जेको हुयो उहो पंहिंजे दौर में पुठियां जा जेके रिवायती तस्वर हुया, शाइरीअ जा रिवायती तस्वर हुया, अदब जा रिवायती जेके तस्वर हुया, उन जे ख़िलाफ़ु जदीद ख़्याल जो जेको आहे उन नुक़्तो न रखियो। छा हुन पंहिंजी शाइरीअ में चैलेंज कयो न, पंहिंजे पुठिएं अदबी जेको माहौल हुयो, अदबी जेको हुननि पंहिंजो शयूं तख़लीक़ कयूं, सर्जियूं हुयूं, कहिड़ियूं बि सुन्फ़ूं हुयूं, उन सभिनी खे पंहिंजे दौर में अलॻि अंदाज़ सां ॾिठो। ऐं उहा जेका हिकिड़ी पुराणी शइ मंझां नई शइ में दाख़िल थियण वारी जेका उहा कुवत हुई शाह लतीफ़ वटि, उहा शाह लतीफ़ जी मुंहिंजे ख़्याल में त उन दौर जी जिदत आहे। तंहिंजे करे जिदत कंहिं मख़सूस दौर जो को नालो न आहे। हिकिड़ो नज़रियो जॾहिं ॿिए नज़रिये खे रिप्लेस कंदो आहे त उहा जिदत हूंदी आहे, उहा नवाण हूंदी आहे। पर असां वटि जिदत जेका आहे उहा जीअं वरिती वञे थी, जंहिंमें ख़ासि करे तजरीदियत खे अॼु माहौल में ॾिसे त लिटरेचर जेको आहे उहो ख़ासि करे तजरीदियत जे दायरनि में तमामु घणो अची वियो आहे। उनजो सबबु जेको मूंखे डिस्कस करिणो आहे उहो हीअ आहे त हिकिड़ो जेको लिटरेचर जेको इनकलाबी लिटरेचर हुयो, हिकिड़ो उहो लिटरेचर जेको लिबरलिज़म जे बुनियाद ते आयो, लिबरल लिटरेचर जी जेका माना सॼी मूवमेंट सॼी दुनिया में हली, जंहिंमें तमामु घणियूं तब्दीलियूं बि आयूं, पर उन नेगेटिव जेके आहिनि हिकिड़ा असर छॾिया तख़लीकार ते, नेगेटिव पंहिंजा जेके आहिनि उहो तासुर छॾियो। मुंहिंजो ख़्यालु आहे पोस्ट मॉडर्निज़म जी जेका तहरीक आहे लिटरेचर में, उन ख़ासि करे माबाद जदीदियत जेका आहे, जदीदियत खां माबाद जदीदियत ताईं जेको इहो जो सॼो सफ़र आहे, इन दुनिया में लिटरेचर खे, अदब खे ऐं पंहिंजो अदबी साइंस खे जेको आहे हिकिड़ो नओं रुख ॾिनो आहे। पर असां उन में किथे बीठा आहियूं ऐं असांजो उन तरफ़ जेको आहे उहो लाड़ो कीअं आहे, केतिरो सघारो आहे, केतिरो ताक़तवर आहे, असां वाक़ई छा एतिरो तयारु थी सघिया आहियूं, या उहो उन लेवल जो जेको लिटरेचर आहे जेको असांखे डिस्कवर करिणो आहे अॻियां जे लाइ, उहो छा असां करे सघिया आहियूं। ॿ नुक़्ता हिते जेको आहे उहो आउं ज़रूरु पंहिंजो रखंदुसि। हिकिड़ो हीअ आहे त घणी नवाण ऐं घणी जिदत, यानी कि हिकिड़ी हद आहे, हिकिड़ी लिमिटेशन ज़रूरु आहे त तव्हां उन हद ताईं अदब खे रखी सघो था, उन हद ताईं अदब खे इस्तेमालु करे सघो था, उन हद ताईं उहे ॻाल्हियूं अदब में शामिलु करे सघो था। पर मिसाल तौरु तव्हां हिकिड़ी अहिड़ी ॻाल्हि लिखो जंहिंजो मक़सदु ई न निकिरे, जंहिंजी अव्हांखे पाण खे ई ख़बर न हुजे। हिकिड़ी ॻाल्हि तव्हां चई विया, तव्हां त हिकिड़ी हवा में हिकिड़ी ॻाल्हि चई छॾी, पर उन जो नतीजो छा आहे, उन जो रिज़ल्ट छा पियो निकिरे, यानी कि तजरीदियत बि जेका आहे जेकॾहिं पंहिंजे जौहर में पंहिंजो असुलु जेका उहा घुर्ज जेका ज़रूरत लिटरेचर मुताबिक़ उनजी हूंदी आहे, उहा जेकॾहिं पूरी नथी करे त तजरीदियत जी बि हैसियत जेका आहे उहा कोन पई पंहिंजो रहे। हाणे असां वटि वरी इहो रायो बि आउं सम्झां थो त ग़लति आहे, तव्हां लिटरेचर खां साइंटिफिक डिमांड कयो, या तव्हां अदब खां इहा घुर कयो त हू तव्हांखे को मार्क्सिस्ट अंदाज़ जो को लिटरेचर ॾिए, या हू तव्हांखे सोशल समाज जो को जेको आहे लिटरेचर ॾिए, या ॿिया पासा तव्हां खोड़ सारा जेके पंहिंजो लिटरेचर में ॾिसो पिया उन्हनि खे जेकॾहिं साम्हूं रखे, त मुंहिंजो ख़्यालु आहे इहो पासो बि ग़लति आहे। इहो बि जेको आहे अदब में हिकिड़ो बिगाड़ पैदा करे थो। तंहिंजे करे अदब खां तव्हां जेका घुर कयो था, जेका डिमांड कयो था, उहा डिमांड ई बज़ात ख़ुदि औरत जे लाइ, बज़ात ख़ुदि इन सॼे जे सॼे माहौल में हिकिड़ो सवाल पैदा करे थी, ऐं उहो सवाल इंतिहाई जेको आहे रिज्ड बणिजो वञे, ऐं उहो सवाल लिटरेचर खे मुबहम बणाए थो। उहो सवाल हीअ आहे त छा असीं अदब जेको सर्जूं पिया, या जंहिं अदब खे अॻियां खणी हलूं पिया,
उहो फ़क़ति असांजी ज़ात ऐं असांजी पंहिंजी हिकिड़ी जेका आहे इनफ़रादी हैसियत खे मथां करे अॻियां रखंदो, या असां वाक़ई जेको आहे उहो समाज तरफ़ जेको असांजो माना रवैयो आहे अदब जे ज़रिए उहो असांजो केतिरो मुसबित आहे, अहिड़ो को सुवालु उथंदो। इहो असांखे वक़्त सर असांखे इहा ॻाल्हि ज़रूरु सम्झणी पवंदी। ऐं अॻिते पंहिंजो हिकु ॿ ॻाल्हि ॿी बि करणी आहे। हिकु अदीब हुजण जे नाते सुठे अदीब में कहिड़ा गुण हुजणु खपनि। डॉक्टर अब्दुल गफ़ार जोणी जो साहबु सवाल कयो आहे। साईं, बिल्कुलु तव्हांजो सवाल जेको आहे उहो मुंहिंजो ख़्यालु आहे त ॿिनि पंहिंजो दायरनि में हुनखे डिस्कस करे सघिजे थो। हिकिड़ो इहो आहे त अदीब आहे छा। अदीब लफ़्ज़ जी जेकॾहिं माहियत खे असां ॾिसूं था त अदीब लफ़्ज़ दब मां वरितो वियो आहे, जंहिंजी माना आहे रेड़ियूं पाइणु। तंहिंजे करे जेको लफ़्ज़ जेको अदीब आहे उन जो समाजी कारज ॾिसणो पवंदो ऐं उन जो जेको इनफ़रादी कारज आहे, यानी कि हिन हिकिड़े फ़र्द जी जेका आहे उहा अदब तरफ़ जेको रवैयो आहे, लाड़ो आहे, या उनजी अहमियत आहे, उहा कहिड़ी बिहे थी, उनखे साम्हूं रखिणो पवंदो। सभ खां पहिरीं ॻाल्हि त साईं, अदीब जेको आहे उहो समाज में रीढ़ जी हॾीअ बराबरि आहे। मुंहिंजी नज़र में अदब जो जेको बि माण्हू आहे, तख़लीकार जेको बि आहे, उहो कंहिं बि ॿोलीअ जे लाइ ऐं कंहिं बि समाज में उनजी जेका उतां जो जेको कल्चर आहे, सकाफ़त आहे, तहज़ीब आहे, तमंदन आहे, उतां जा रवैया आहिनि, जेकी उतां जूं रहणियूं कहिड़ियूं, उतां जो स्वभाउ, उतां माण्हुनि जूं ख़सलतूं, उतां जे माण्हुनि जी हलचल, उतां जे माण्हुनि जी चुरपुर, ऐं उतां जे माण्हुनि जूं समूरा जेके मसइला आहिनि उन्हनि तरफ़ ज़िम्मेदार हूंदो आहे। इहा बुनियादी तरह ते हुनजी समाजी ख़सलत आहे, जंहिंजे करे हू नुमायां थी बीहे थो। सियासत जेको आहे उहो नज़रियाती ढांचो आहे, ऐं सियासत जेको आहे उहो प्रैक्टिकल जेको आहे हिकिड़ो समाज खे तब्दील करण जो जेको आहे हिकिड़ो रस्तो आहे। पर जेको अदब आहे उहो अदब घस ॾींदो आहे, रस्ता ॾींदो आहे, मक़सदु ॾींदो आहे, ऐं तब्दील थींदड़ दुनिया जे लाइ नवां सवाल ॾींदो आहे, ऐं नयूं घुर्जूं जेके समाज जूं हूंदियूं आहिनि, ऐं नवां ज़ाविया जेके हूंदा आहिनि, नवां उसूल जेके हूंदा आहिनि, उन्हनि पटंदड़ उनखे जेको आहे हिकिड़ी सलाहियत ॾींदो आहे, हिकिड़ी कुवत ॾींदो आहे, हिकिड़ी सघ ऐं हिकिड़ी जिला ॾींदो आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त इनफ़रादी तौर ते जेको आहे पंहिंजो हिकिड़े तख़लीकार जो रवैयो छा हुजणु खपे, उहो मुंहिंजे ख़्याल में इहा आहे त हिकिड़ो माण्हू पंहिंजी ज़ात में जेको आहे उहो वाक़ई जेका शइ जेकॾहिं इनफ़रादी बुनियादनि ते वठे थो त छा हू उन मयार ते पूरो लहे थो त हू पंहिंजी ज़ात सां संसर आहे। शाह लतीफ़ चयो आहे त पेही जा पाण में कैम रूह रिहाण। इहा ई ॻाल्हि आहे जेका हाजी कई त हिकिड़ो फ़र्दु आज़ादु हुजे थो, बिल्कुलु आज़ादु हूंदो आहे, ऐं आज़ादु हुअणु बि खपे। हिकिड़ो जेको आहे अदब जो माण्हू जेको आहे उहो आज़ादु ई हूंदो आहे, उनखे किथे बि ज़ंजीर कोन लॻल हूंदा आहिनि, ऐं उते उनखे ज़ंजीर लॻाए बि नथा सघजनि। हिते अॼु बि जेकॾहिं को तख़लीकार का तख़लीक़ लिखे थो त उन ते को बि डंडो कोन खयो वियो आहे त बाबा तूं हिन सेगे में लिख, या ही मौज़ू लिखो, या ही ॻाल्हि लिख। अॼु जो तख़लीकार आज़ादु आहे, पर हुनजी जेका द चॉइस ऑफ लिटररी पीपल, जेके अदबी माण्हू आहिनि, उन्हनि जी जेका चूंड आहे उहा ईअं महसूसु थींदी आहे त शाह लतीफ़ जे इन बेत ते पूरी नथी लहे त पेही जा पाण में कैम रूह रहाण, नको डूंगर ॾेह में क नकी केचन काण, पुनूं थियसि पाण ससुई ते सूरवा। त जेका इहा शाह लतीफ़ जी सदा आहे, इहो जेको पंहिंजी ज़ात सां जेका सचाई आहे, पंहिंजी ज़ात सां जेको हुनजो रवैयो आहे, या उन पंहिंजी ज़ात खे ई जॾहिं हू इनफ़रादी हैसियत में ॾिसे थो त असल में हू उन वक़्तु इहो इज़हार करे थो त मुंहिंजो समूरो रवैयो जेको आहे उहो समाजी तब्दीली जे लाइ हूंदो, समाज में उथंदड़ जेके मसइला आहिनि उन्हनि जे हल जे लाइ हूंदो। माना हू सॼो उन मामले में पंहिंजो पाण खे जेको आहे उहो ज़िम्मेवार सम्झे थो। कंदी उभियूं केतिरियूं साहड़ साहड़ कनि, किनी सांगो साह जो के घुरियसि कयो घड़नि, साहड़ संदो तन गाघाए घड़नि जे। असां वटि हिकिड़ो ख़ौफ़ आहे, हिकिड़ो डपु आहे। उहो डपु हीअ आहे त आया
अदब जेको आहे उहो इनफ़रादी तौर ते असांखे किथे नुक़सानु ॾींदो या फ़ाइदो ॾींदो। जॾहिं लफ़्ज़ फ़ाइदो अचे थो ऐं मफ़ाद जी ॻाल्हि अचे थी, इनफ़रादियत पसंदी जी ॻाल्हि अचे थी, ऐं इंसानु सेल्फलेस थियण जे बजाए जेॾी महिल सेल्फिश थी पवे थो, ऐं अदब में हू पंहिंजो लस्ट शामिलु करे थो, अदब में हू पंहिंजी इनफ़रादी जेका आहे उहा पंहिंजो इनफ़रादी मयार जेको आहे उहो शामिलु करे थो, त उन वक़्तु हू पंहिंजे समाज तरफ़ जवाबदह नथो हुजे। हू सम्झे थो त आउं आज़ादु आहियां। यानी कि जॾहिं तव्हां आज़ादी जो इज़हार करियो पिया, यानी कि आज़ादु अदीब हुजण जो इज़हार करियो था, त उन वक़्तु तव्हां इहो इज़हार करियो था त तव्हां समाज खां को ॿाहिरियां माण्हू आया, तव्हां ॿाहिरियां माण्हू आहियो, समाज खां कटियल माण्हू आहियो, तव्हांजो को समाज में उहो ख़ासि जेको आहे उहो किरदारु कोन थो हुजे। पर हक़ीक़त इहा आहे त फ़र्द ई समाजनि जो वजूद जोड़ींदा आहिनि, फ़र्द ई समाजनि जी अॾावत कंदा आहिनि, फ़र्द ई समाजनि खे ठाहींदा आहिनि, फ़र्द ई समाजनि जी बीहक जोड़ींदा आहिनि, फ़र्द ई आहिनि जेके समाजनि खे नज़रिया ॾींदा आहिनि, समाजनि खे नई तख़लीक़ ॾींदा आहिनि, नओं अदब ॾींदा आहिनि, समाजनि खे तब्दील थींदड़ ॿोली ॾींदा आहिनि, समाजनि खे साइंस ॾींदा आहिनि, समाजनि खे हर पासो जेको आहे हिकिड़ो फ़र्द ॾेई सघे थो। पर जॾहिं असां इहो इज़हार कंदा आहियूं त इनफ़रादियत जो मक़सदु आहे त बज़ात ख़ुदि जेको उहो शख़्स आहे या उहो जेको माण्हू आहे, उहो जेको फ़र्द आहे, उहो समाज तरफ़ उनजो जेको रवैयो आहे उन जे लाइ हू ज़िम्मेवारु नथो हुजे, या हू पंहिंजे अमल में पंहिंजी ज़ात में उन तरफ़ ज़िम्मेवारु नथो हुजे, त आउं सम्झां थो त पोइ हुनजी जेका अहमियत ऐं हुनजी हैसियत आहे उहा समाज में, उहा हिकिड़े हल्के ताईं, हिकिड़े मख़सूस तबिके ताईं त ज़रूरु रहे थी, पर उनजी हैसियत क़ौमी हैसियत नथी थी सघे, आलमी हैसियत नथी थी सघे। जीअं दुनिया में अज़ीम तख़लीकार जेके हुया, जॾहिं चिली जो अज़ीम शाइर पेब्लो नेरूदा जॾहिं पंहिंजे वतन ऐं पंहिंजे समाज लाइ शाइरी करे थो, त उन वक़्तु हू को बि आर जेको आहे महसूसु कोन थो करे, ऐं उन वक़्तु हू इहा दावा बि कोन थो करे त हू जेको आहे आज़ादु फ़र्द आहे ऐं हुनजो को बि पंहिंजे वतन ऐं समाज सां को तालिक़ न आहे। इन जे करे आउं सम्झां थो त असांजो समाज तरफ़ जेको इहो नेगेटिव रवैयो आहे, इहो असां में जेका लिटररी जेको कल्ट जेको इंड्यूस करे थो पियो न, उहो लिटररी कल्ट असल में तरक़ी पसंदि न आहे, न वरी उन में जेको आहे समाज जे लाइ का जेको आहे को सवाल आहे, या समाज जे लाइ का हिकिड़ी तब्दील थींदड़ ॻाल्हि आहे, या को नुक़्तो आहे, अहिड़ो को बि नथो हुजे। रिज़ल्टेंटली नतीजे तौरु तव्हांजो अदब जेको आहे उहो जमूद जो शिकार थो थिए, स्टेग्नेशन में थो वञे। तव्हां सम्झो था त तव्हां हुनखे क्लासिकल टच था ॾियो, ऐं क्लासिकल टच सां गॾु तव्हां वरी माबाद जदीदियत जा जेको आहे उहे हिकिड़ा फ़िक्र खणी अचे उन में समाइण जी कोशिशि करियो था। पर हक़ीक़त इहा आहे त जॾहिं तव्हां को बि नज़रियो, को बि ख़्यालु, को बि तसवुरु, का बि ॻाल्हि जेॾी महिल तव्हां पेश करियो था, त उन वक़्तु तव्हां ते खोड़ सारियूं ॻाल्हियूं जेके आहिनि अदब जे तरफ़ां, समाज जे तरफ़ां ऐं उन्हनि मसइलनि जे तरफ़ां ज़रूरु लागू थियनि थियूं जेके तव्हांजे समाज में थियनि था पिया। तव्हांजे साम्हूं हिकिड़ो इंसानु क़तलु थींदो हुजे, ऐं उन्हनि जी भेट में हिकिड़ी हसीन औरत जेका आहे उहा पंहिंजा ज़ुल्फ़ जेके आहिनि उहा खिंडरींदी हुजे, ॿई मौज़ू तव्हांजे लाइ अहमियत रखनि था। हू बि तव्हांजे लाइ, हू तव्हांखे फितरी तौरु जेको आहे उहो अट्रैक्ट करे थो, ऐं हू तव्हांखे शऊरी तौरु जेको आहे उहो अट्रैक्ट करे थो। मौज़ू ॿई शानदार आहिनि, मौज़ू ॿई लिखी सघजनि था, ॿिन्ही मौज़ुनि खे साम्हूं जेको आहे आणे सघिजे थो। पर हाणे इते असां जेको आहे पंहिंजी ज़ात में हिकिड़ो तख़लीकार जेको आहे उहो पेचीदगियुनि में हलियो थो वञे, ऐं हू सोचणु शुरू करे थो त असल में आऊं एतिरी आज़ादी रखां थो, एतिरी जेका आहे इनफ़रादियत जेका आहे मुंहिंजी अहमियत रखे थी, जो मां हिन औरत ते लिखी सघां थो, पर मुंहिंजी मर्ज़ी आहे मां हू क़तलु थींदड़ जेको इंसानु आहे उन ते न लिखां, त उहो मुंहिंजो को उन सां को अहिड़ो ख़ासि तालुक़ु कोन्हे को। जेको हीउ रवैयो आहे त यानी कि असां द चॉइस ऑफ लिटरेचर, जॾहिं तव्हां वटि अदब जी हिकिड़ी मख़सूस चूंड अची वई आहे, हाणे त असां वटि अफ़सोस सां प्योर लिटरेचर जहिड़ा नारा बि जेके आहिनि उहे लॻणु शुरू कया आहिनि। जॾहिं त असां जॾहिं समाजी साइंस खे पढ़ूं था, या लिटरेचर खे पढ़ूं था, अदब जी तारीख़ खे पढ़ूं था, अदब जी नफ़्सियात खे पढ़ूं था, त दुनिया में को प्योर लिटरेचर कोन थींदो आहे, दुनिया में को ख़ासि हिकिड़ो अदब कोन थींदो आहे। लिटरेचर जेको आहे उहो हिकिड़े पंहिंजो मख़सूस दायरनि में जॾहिं तव्हां उनखे
आणण जी कोशिशि करियूं था ऐं उनखे मख़सूस दायरनि में रखण जी पंहिंजो कोशिशि करियूं था, उन वक़्तु तव्हां हिकिड़े उन अदब जी बीहक ऐं जोड़जक जेका आहे न उहा विञाए वियो था ऐं उनखे वधीक जेको आहे ॾुखियो बणाए छॾियो था, जेको अदब तरक़ी पसंदि थियण वारो। हाणे असां वटि जॾहिं तरक़ी पसंदि लफ़्ज़ अचे थो त असीं मायूस थी वञूं, असां सोचूं पिया त बाबा असांजो सियासत सां त को वास्तो न आहे, असांजो समाज सां वास्तो न आहे, फ़र्द जेको आहे उहो लिखंदो, बसि लिखंदो रहंदो, हुनजी कैफ़ियत जेका आहे उहो लिखंदो रहंदो। बाबा ॻाल्हि हीअ आहे त लिखंदो कंहिंजे लाइ, लिखंदो कंहिंजे लाइ, पब्लिक जे लाइ, अवाम जे लाइ, माण्हुनि जे लाइ, कंहिंखे पढ़ाईंदो? अवाम पढ़ंदो, माण्हू पढ़ंदा, समाज पढ़ंदो, मान केरु ॾींदो, मर्तबो केरु ॾींदो? मिट्टीअ में जेको आहे मिट्टीअ में मिट्टी थियण जो जेको मान हूंदो आहे उहो केरु ॾींदो तव्हांखे? ज़ाहिर आहे इहो समाज ॾींदो, इहा सोसाइटी ॾींदी, इहो मुआशिरो ॾींदो, ऐं तव्हांजे आस पास जे माहौल में रहंदड़ जेके अव्हां जहिड़ा ई इंसान आहिनि उहे अव्हांखे ॾींदा। त हीउ जेको रवैयो लिटरेचर तरफ़ जेको असांजो आहे उहो इंतिहाई आउं सम्झां थो त इनफ़रादियत में, हिकिड़े फ़र्द जी इनफ़रादियत में एक्सट्रीमिज़म वारो पासो जेको आहे न उहो असां में बिल्कुलु चिटो ऐं वाज़े अची बीठो आहे। त हाणे असीं ॿोली तरफ़ असांजी का बि ज़िम्मेवारी कोन्हे का, जीअं असांखे लफ़्ज़ ईंदा जहिड़े तरीक़े सां असां इस्तेमालु करणु चाहियूं, गुलफुल शाइरी त असीं बसि कंदा रहंदासीं, गुलफुल अदब हूंदो ऐं पोइ उन गुलफुल अदब में असां अहिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदासीं जिन जो मक़सदु पाण खे बि ख़बर न हुजे, साम्हूं वारे खे बि ख़बर न हुजे, ऐं अॻिते ईंदड़ जेको नसल आहे उहो पढ़ण वक़्तु ई असांखे ईअं महसूसु करे त असीं गैर साइंसी माण्हू आहियूं ऐं असांजो फ़लसफ़े सां, असांजो दुनिया जे ॿिए कंहिं इल्म सां को तालिक़ ई कोन हुयो, असांजो बसि धंधो इहो हो त असीं सिर्फ़ु शाइरी कंदा हुआसीं। तंहिंजे करे हिते ॿ सुवाल जेके आहिनि जनम वठनि था त तव्हां मुतालियो करियो, शयुनि खे सम्झो, शयुनि खे पढ़ो, काइनात जा जेके तमामु वॾा इल्म आहिनि उन्हनि खे साम्हूं रखो, उन्हनि जेको आहे जेके बि दुनिया जा इल्म आहिनि उन्हनि खे तव्हां पंहिंजी ज़हन में रखो, उन्हनि जी स्टडी कयो, उन्हनि खे पढ़ण जी ज़रूरत महसूसु कयो, इंटरनली इहो फील कयो त तव्हांखे जेकॾहिं सिंधी ॿोली जे लाइ कमु करिणो आहे त तव्हांखे लिसानियात जी ख़बर हुजे। हाणे हिकिड़ो माण्हू हीअ आहे जेको असांजो अदब तरफ़ गैर ज़िम्मेवारी वारो गैर ज़िम्मेदाराणो जेको रवैयो आहे उहो अदब तरफ़ हीअ आहे त मूंखे कमु लिसानियात ते करिणो आहे, मूंखे कमु ॿोलीअ ते करिणो आहे, मूंखे कमु जेको आहे पंहिंजी ॿोलीअ खे तरक़ी ॾियारण जे लाइ करिणो आहे, पर उते मां लिंग्विस्टिक्स पढ़ंदुसि कोन, मुंहिंजो ॿोली सां को वास्तो ई न आहे, शाइरी कंदुसि। बाबा तूं जेकॾहिं ॿोलीअ खे तरक़ी ॾियणु चाहींदो त तोखे उन ॿोलीअ जो इल्मु त ख़बर हुजे न, उनजी परूड़त हुजे न, उनजी सम्झ त हुजे न, उनजी जेके बि उनजे हवाले सां नुक़्ता आहिनि उन्हनि जी त तोखे ख़बर हुजे न। ईअं तूं सिंधी ॿोलीअ जी कीअं थो ख़िदमत करे सघीं? को बि दुनिया जो माण्हू ईअं कीअं ख़िदमत करे सघे थो जेकॾहिं उनखे लिसानियात जी ख़बर न हुजे ऐं हू ॿोली जे लाइ कमु करे? नंबर ॿी ॻाल्हि हीअ आहे त असां शाइरी लिखंदासीं पर असांजो शाइरीअ जे स्ट्रक्चर सां, शाइरी जी फॉर्मेशन सां, शाइरी जी घुरिजुनि सां, शाइरीअ जी मुख़्तलिफ़ पासनि सां को बि असांजो वास्तो न आहे। बाबा जेकॾहिं तूं शाइरी करीं थो त तुंहिंजो त उन्हनि सां वास्तो आहे न, तूं ज़िम्मेवार आहीं न। जेकॾहिं तूं ग़ज़ल लिखीं थो ऐं ग़ज़ल लिखण खां पोइ तूं चवीं थो त तोखे जेको आहे उहो इल्मुल उरूज़ नथो अचे, बाबा जेकॾहिं इल्मुल उरूज़ नथो अचे त तूं नसरी नज़म लिख, तूं आज़ादु नज़म लिखी वठु, तूं कुझु ॿियो लिखी वठु। हिकिड़ी सिन्फ़ जी घुर्ज आहे, हिकिड़ी सिन्फ़ जी ज़रूरत ई जेको आहे उनजे स्ट्रक्चर में, उनजी फॉर्मेशन में जेकॾहिं वज़न भर आहे त तोखे लिखिणो पवंदो। शाह लतीफ़ बि पंहिंजे ज़माने में, शाह लतीफ़ पंहिंजे दौर में जेकॾहिं इहा ॻाल्हि करे हा त न आऊं छंद ते कोन लिखंदुसि, ऐं छंद खां सवाइ बेत लिखंदुसि, त आउं सम्झां थो त अॼु जे दौर में असां इन ॻाल्हि खे कीअं ॾिसंदासीं? इहा हिकिड़ी ॿाराणप आहे। इहो रवैयो जेको आहे अदब तरफ़, इहो अदब खे नुक़सानु ॾिए थो। इहो केरु बि करे थो, सागर मुश्ताक करे, केरु बि दुनिया जो फ़र्क़ु करे थो, जंहिं समाज में रहे थो, जहिड़ी बि ॿोली में लिखे थो, उनजो रवैयो जेकॾहिं पंहिंजी ॿोलीअ, पंहिंजे अदब ऐं पंहिंजे समाज तरफ़ इहो आहे त उनजो जेको किरदारु आहे शौरी तौरु, फ़िक्री तौरु बिल्कुलु जेको आहे सो न हुजणु बराबरि आहे। ऐं सम्झां थो सिर्फ़ु हू लिखे थो ऐं उनजी लिखणी हिकिड़े मख़सूस हल्के ताईं वञे थी, उहो मख़सूस हल्को उनखे
जेको आहे मथे ते चाढ़े बीहारे थो, आसमान ते चाढ़े बीहारे थो, पर हक़ीक़त में जेकॾहिं ॾिसंदासीं त उहो ॿोलीअ में उहो जेको किरदारु हूंदो आहे उहो अदा नथो करे सघे। ऐं आख़िरी जेका ॻाल्हि मां तव्हां दोस्तनि सां कंदुसि, उमेद आहे त अव्हांखे घणो बोर न कयो हूंदोसीं, ऐं हिन में ॿ चारि ॻाल्हियूं जेके मूंखां पंहिंजो रहिजी वियूं आहिनि उहे कंहिं ॿिए दफ़े डिस्कस ज़रूरु कंदासीं, पर हीउ मुंहिंजो जनरल डिस्कशन हुयो ऐं हिन में मूं कंहिं बि मख़सूस जेको आहे मौज़ू ते ॻाल्हाइण जी कोशिशि कोन कई, पर मूं अदब जा मुख़्तलिफ़ जेके मसइला आहिनि, अदब ऐं अदब जे दायरनि में जेको तख़लीकार आहे उनजी ज़िमेदाराना जेको उनजो रवैयो आहे उन ते जेको आहे थोरो डिस्कस करण जी ज़रूरत हुई। छो त काफ़ी ॾींहंनि खां मूं ॾिठो आहे त हिकिड़ा मुख़्तलिफ़ सवाल जेके आहिनि साम्हूं अचनि था ऐं उन्हनि सवालनि में जेका सवालनि जे पुठियां जेका नियत आहे उहा पॉज़िटिव हुजण जे बावजूदि पॉज़िटिव हुजण जे हुजणु खपे, हा, पर उहा पॉज़िटिव न आहे। हीअ मूंखे माना अफ़सोस सां इहा ॻाल्हि चवणी पवे थी त असां वटि जेको बि सुवालु उथे थो उनजे पुठियां पॉज़िटिविटी न आहे, उनजे पुठियां सिखण जो मरहलो न आहे, उनजे पुठियां जांचण ऐं ॻोल्हण ऐं सम्झण जो माना बिल्कुलु बि नियत न आहे। ऐं नतीजे तौरु असां जॾहिं उन्हनि दोस्तनि सां जॾहिं ॻाल्हायूं था, डिस्कस करियूं था ऐं उन्हनि खे ॻाल्हि सम्झाइण जी कोशिशि करियूं था त बाबा तव्हां चाहियो था त तव्हां शाइरी करणु चाहियो था ऐं शाइरी करण जी इहा ॻाल्हि करण खां पोइ वरी तव्हां इहो रवैयो जॾहिं ज़ाहिर करियो था त बाबा शाइरी जी फॉर्मेशन सां असांजो को तालुक न आहे, शाइरी जे स्ट्रक्चर सां को तालुक न आहे, अदब जे स्ट्रक्चर सां को तालुक न आहे, इहे सभु ॻाल्हियूं जॾहिं तव्हां करियो था त उन वक़्तु तव्हां ख़ुदि मुतज़ाद थी था वञो। ऐं इहो तज़ाद जेको आहे हिकिड़ा उहे तज़ाद हूंदा आहिनि जेके पॉज़िटिविटी क्रिएट कंदा आहिनि, अदब खे रस्तो ॾींदा आहिनि या समाजनि खे रस्तो ॾींदा आहिनि तरक़ी जी राह जेका आहे हमवार करण जे लाइ ऐं उन ते गामज़न थियण जे लाइ जेको आहे उहो पंहिंजे माण्हुनि खे नओं शऊर ॾींदा आहिनि, उहो नथो थी सघे। असां बिल्कुलु इन्हनि तख़लीक़ुनि सां इन्हनि समूरनि पंहिंजो अदब जे पासनि सां मुहबत करियूं था। असांजी तव्हां सभिनी सां मुहबत आहे। असांखे सभु तख़लीकार जेके आहिनि उहे जीअं आउं पंहिंजो पाण बज़ाति ख़ुदि पंहिंजी ज़ात में जेकॾहिं आउं पाण खे तख़लीकार भायां थो त मुंहिंजे साम्हूं उहो सिंधी हुजे, पंजाबी हुजे, पठाण हुजे, दुनिया जो आलमी अदब जो को जेको आहे लिखंदड़ हुजे, उन तरफ़ असांजो रवैयो पॉज़िटिव हुजणु खपे। इंसान ज़ात शौरी तरह हिक ॿिए में पेवस्त आहे, उन्हनि जा रवैया, उन्हनि जो कल्चर बेसिकली हिकिड़ी यूनिट जी हैसियत में कमु करे थो। इन जे करे ई असां जेको आहे बार बार अदब में मुंझी पवंदा आहियूं ऐं बार बार अदब में असां वर्जा जो शिकार थींदा आहियूं, छो त असां ट्रेडिशनल आहियूं, असां रिवायत पसंदि आहियूं। असां में रिवायतूं आहिनि, हिकिड़ियूं रिवायतूं जेके रिवायतूं पुराणियूं बि थींदियूं आहिनि, रिवायतूं नयूं बि थींदियूं आहिनि। सुठियूं रिवायतूं विझी सघजनि थियूं ऐं समाज में नए सर शयुनि जी अॾावत करे सघिजे थी, अदब जी अॾावत करे सघिजे थी, सियासत जी करे सघिजे थी, नज़रियनि जी करे सघिजे थी। पर जेकॾहिं असां इहो तइ करे वेही था रहूं त हाणे बाबा असांजी मर्ज़ी आहे असीं जीअं अदब खे खणी हलूं, असांजी मर्ज़ी आहे असां जीअं जेको आहे उहो वणे तीअं लिखूं, बिल्कुलु तव्हां लिखो, बिल्कुलु तव्हांजे लिखण खां को बि इनकार न आहे। तव्हांजे लिखणनि सां असांखे प्यार आहे, असांखे मुहबत आहे, असांखे उत्साह मिले थो, तव्हां मज़ाई मिले थो। असांजो सरमायो तव्हां सभु तख़लीकार आहियो, पर हिकिड़ो शिदत सां जेको असांखे अहसासु थिए थो न, उहो ही थो थिए त असां पंहिंजो जेको तख़लीक़ी सरमायो आहे न, इज़ अ होल तख़लीक़ी जेको सरमायो थींदो आहे, सॼी क़ौम जो जेको तरक़ी पसंदि शऊर थींदो आहे न, उहो असां विञायूं पिया। ऐं बिल्कुलु उनखे ऑन करण वक़्तु असांजो न गज़ल मिस थी वेंदो, न का वाई मिस थी वेंदी, न को असांजो को नज़म मिस थी वेंदो, या को नज़म जो कद काठ को हेठि हलियो वेंदो या मथे हलियो वेंदो, या असां नंढा थी वेंदासीं या असां वॾा थी वेंदासीं, कुझु अहिड़ो कोन्हे को। तंहिं करे असांखे हाणे बिल्कुलु संजीदह थियणो पवंदो, असांखे साइंटिफिक ख़्याल बि खणणा पवंदा, असांखे काइनातुनि ते, फितरत ते, समाजी साइंस में मौजूदु सवालनि ते ऐं मुख़्तलिफ़ तज़ादनि ते, ही सॼी काइनात तज़ाद जो ई त नतीजो आहे। उन्हनि तज़ादनि ते केरु लिखंदो? आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो ज़मानो अचे थो,
अॻियां तब्दील थींदड़ कोरोना वायरस खां पोइ तब्दील थींदड़ दुनिया ख़बर न आहे त कहिड़ी बीहे, ख़बर न आहे त उन दौर जो लिटरेचर कहिड़ो बीहे, ख़बर न आहे त उहो जेको लिटरेचर अॼु असीं सर्जूं पिया उन जी बीहक ईंदड़ वक़्त में छा हुजे। त हिकु तख़लीकार आख़िरी आउं पंहिंजो डिस्कशन जेको आहे इन ॻाल्हि तां ख़तमु कंदुसि, ऐं उहा आख़िरी ॻाल्हि मुंहिंजी हीअ हूंदी त जेकॾहिं अव्हां चाहियो था ऐं जेकॾहिं अव्हां सम्झो था तव्हां ज़िम्मेवार आहियो ऐं तव्हां तख़लीकार आहियो ऐं तव्हां तख़लीक जे उन मयार में यकीन रखो था जेको सिंधी ॿोली खे ऐं पंहिंजे उन समाजी मसइलनि खे अॻियां खणी हले ऐं समाज में मौजूदु मसइलनि जी छंड बि करे, लिटरेचर खे जेकॾहिं अहिड़ो सोर्स बणाइणु चाहियो था ऐं चाहियो था त सिंधी ॿोली ईंदड़ वक़्त में सर्वाइव करे ऐं सिंधी ॿोली ईंदड़ वक़्त में पंहिंजे तख़लीकी मयार में उत्तम ऐं आला हुजे जीअं रहंदी आई आहे, त असांखे आलमी समाज खे ॾिसणो पवंदो, असांखे आलमी घुर्जुनि खे सम्झणो पवंदो, असांखे आलमी